घोटकी में डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला विंग कमांडर रेंजर्स 84 विंग कर्नल अब्दुल जलील कादिरपुर शेंख बंद में घारे बाद पैदा थियल सूरत हाल जो जाइज़ो वरितो। बाद में डिप्टी कमिश्नर पंहिंजी टीम समेत ॿोॾि मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे असिस्टेंट कमिश्नर घोटकी राना मोहसिन इम्तियाज़ी मुख्तियारकार मेहर अली चाचड़ के हिदायत की त सैलाब मुतासिरनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण वास्ते मक़ामी ॿेड़ियुनि जो बंदोबस्त कयो वञे, जॾहिं त मुतासिरनि लाइ फौरी तौर ते महफ़ूज़ हंधनि ते 3 रिलीफ कैंपूं क़ाइमु कयूं वञनि। इन सिलसिले में मुतासिर इलाइक़नि ऐं माण्हुनि बाबति तफ़सीली रिपोर्ट फ़राहम कई वञे। हिन DHO खे हिदायत कई त नेमन लांठी ते मेडिकल कैंप क़ाइमु की वञे, जॾहिं त डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक खे बि वेटनरी कैंप क़ाइमु करण जी हिदायत कई वई। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर जो चवणु आहे त ज़िले इंतज़ामिया जी टीम सैलाबी सूरत हाल जो जाइज़ो वठे पई, मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।